अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, बल्दियाती निज़ाम जे हवाले सां हर हुक्मरान जूं पंहिंजूं तरजीहूं रहियूं आहिनि ऐं उन तहत उन में तरमीमूं बि कयूं वयूं आहिनि। अयूब ख़ान बुनियादी जमहूरियत जो नालो ॾेई आइन में तरमीमूं कयूं ऐं जनरल ज़िया बि आइन में तरमीमूं करे 1979 जो बल्दियाती निज़ाम आंदो ऐं अहिड़ी तरह परवेज़ मुशर्रफ वरी इख़्तियारनि खे हेठीं सतह ताईं मुंतक़िल करण जे नाले ते नाज़मी निज़ाम आंदो, जॾहिं त गुज़िरियल 5 सालनि खां सॼे मुल्क में बल्दियाती चूंडूं पिण न थी सघियूं आहिनि। ताज़ो सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुकुम में सभिनी सूबनि खे 15 सेप्टेम्बर ताईं बल्दियाती चूंडूं कराइण जो हुकुम ॾिनो, पर सिंध हुकूमत सुप्रीम कोर्ट खां 31 डिसंबर ताईं मुख़्तलिफ़ सबब ॼाणाए मोहलत पिण तलब कई आहे। अॼोके असांजे प्रोग्राम में जेके महिमान आहिनि उन्हनि सां इन सॼे मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं त आख़िर सिंध हुकूमत जी जेका मोहलत वठण वारी ॻाल्हि आहे उन जा सबब कहिड़ा आहिनि ऐं बल्दियाती चूंडूं न थियण जे करे जेके मुख़्तलिफ़ खातनि में कमु रोलड़े जो शिकार आहे उन जा कहिड़ा असर पवनि था। इन ते ॻाल्हाइण जे लाइ असां सां स्टूडियो में आहिनि सूबाई वज़ीर पाकिस्तान पीपल्स पार्टी सां संदन तालुक़ आहे मीर हज़ार ख़ान बिजाराणी साहब। वॾी महिरबानी बिजाराणी साहब, तव्हां टाइम कढी प्रोग्राम में आया। पहिरीं त मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदमि त मुशर्रफ वारे जेको 1979 वारो ऐं मुशर्रफ वारो नाज़मी निज़ाम इन में फ़र्क़ु कहिड़ो आहे? ॾिसो, इहो 79 में जेको ज़ियाउल हक़ जे ज़माने में बल्दियात इलेक्शन्स थियूं हुयूं उन में उहो चेयरमैन्स वारो निज़ाम हुयो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट जा चेयरमैन हूंदा हुआ, तालुकनि जा चेयरमैन हूंदा हुआ, म्यूनिसिपल कमेटीज़, टाउन कमेटीज़, मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन्स जा उहे इलेक्टेड बॉडीज़ हूंदी हुयूं। उन जो बुनियादी फ़र्क़ु जेको बाद में वरी मुशर्रफ जे ज़माने में आयो उहो इहो आयो त उन्हनि उनखे नाज़मी में तब्दील करे छॾियो, उन जा अख़्तियारात बि कुझु उन्हनि वधाए छॾिया ऐं टोटली जेका ज़िलई इंतिज़ामिया हुई उहा सभु उन जे मातहत करे छॾी। सो मच सो के डिप्टी कमिश्नर ऐं SP उहे बि हिकिड़े नाज़िम जे हुकुम जे मातहत उहे कमु कंदा हुआ। अच्छा, इन जो कहिड़ो नुक़सानु थियो जेको मुशर्रफ वारो जेको नाज़मी निज़ाम हुयो जेको सभु उन जे मातहत थी विया? उन सां सियासी लिहाज़ खां जेकॾहिं ॾिसिजे त पोलराइज़ेशन में इज़ाफ़ो थियो हो, छाकाणि त इहो हिकिड़ो सियासी बुनियादुनि ते, भले इनखे असां चऊं त ग़ैर सियासी इलेक्शन्स आहिनि, पर हर इलेक्शन सियासी बुनियाद ते थींदी आहे, भले उनखे पार्टियुनि जी लेबल हुजे या पार्टी फ्लैग हुजे या न हुजे, मगर कंहिं न कंहिं तरीक़े सां हर सियासी शख़्सियत जो को न को एफिलिएशन थिए थो कंहिं न कंहिं सियासी जमात सां। त हीअ जॾहिं को सियासी हिकिड़ो निज़ाम आयो ऐं सॼी जी सॼी ज़िले जी इंतिज़ामिया उन जे मातहत करे छॾी वई त को बैलेंस उन में कोन रहियो। मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो उन में फ्लॉ हुयो, जंहिंजे करे आम तौर ते 1979 वारो जेको निज़ाम आहे उनखे बहितर सम्झो वियो ऐं सिंध जे अंदरि तव्हां ॾिठो त इन निज़ाम जे ख़िलाफ़ु हिकिड़ी तहरीक बि हली ऐं सभिनी जी इहा डिमांड हुई त पुराणो निज़ाम जेको आहे सो उहो बहाल कयो वञे, उन जे तहत सिंध जे अंदरि इंतिखाबात कराया वञनि। त हिकिड़ी जनरल डिमांड जे करे इहो 79 वारो जेको आहे कानून उनखे सिंध हुकूमत लागू कयो आहे, पर हाणे इहो को हतमी ऐं फाइनल इन कानून खे नथो चई सघिजे। जेको आहे वॾो वज़ीर चवे थो इन में अञा तरमीमूं करण जी ज़रूरत आहे। आसमानी सहीफ़ो त आहे कोन, जॾहिं पाकिस्तान जे आइन में तरमीमूं थी सघनि थियूं अवाम जी भलाई ऐं जमहूरियत जी बहितरी जे लाइ, त पोइ कंहिं बि बल्दियाती कानून में बि इम्प्रूवमेंट। बिचारे साहब, इहो जेको बल्दियाती निज़ाम वारो मामलो आहे इन में मुख़्तलिफ़ दौरनि में तरमीमूं थींदियूं रहियूं आहिनि। छा ईअं न आहे त हर हुक्मरान पंहिंजे पंहिंजे मफ़ादनि, सियासी मफ़ादनि खे हासिल करण लाइ उन में तरमीमूं करे थो? छा सिंध जे मफ़ादनि खे नज़र में रखियो वियो? जेका बि हुकूमत ईंदी आहे उन जा पंहिंजो हिकिड़ो विजन हूंदो आहे, पंहिंजो मंशूर हूंदो आहे, पंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम हूंदो आहे, उनखे हासिल करण जे लाइ यकीनन हू कानून में कुझु तरमीम वग़ैरह कंदियूं रहंदियूं आहिनि। मगर बुनियादी तरह सां जे तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त बुनियादी तरह सां असांजो मक़सदु हुजणु खपे पब्लिक जी सहूलत, अवाम जी ख़िदमत। इन जो केतिरो ख़्यालु रखियो थो वञे? यकीनन जेके इलेक्टेड हुकूमतूं ठहनि थियूं उन्हनि खे इन जो ख़्यालु रखणु घुरिजे ऐं रखियो बि वियो आहे। इंशाअल्लाह असांजी कोशिशि इहा हूंदी त असां इन टाइम फ्रेम जे अंदरि बल्दियाती इलेक्शन्स जेके आहिनि सिंध जे अंदरि न सिर्फ़ु साफ़ ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां उहे करायूं, बल्कि उन्हनि जा अख़्तियारात जी विर्छ अहिड़े नमूने थिए त जंहिंसां आम माण्हू खे पंहिंजे डोर स्टेप्स ते पंहिंजे मसइलनि जो हल जेको आहे सो उहो मिली सघे। अच्छा, सुप्रीम कोर्ट जेको आहे सो 15 अगस्त ताईं सेप्टेम्बर ताईं जेको आहे सो चयो आहे त सभई जेके आहिनि पंहिंजूं सूबा बल्दियाती चूंडुनि खे जे अमल खे यकीनी बणाइनि, जॾहिं त सिंध हुकूमत वरी मुख़्तलिफ़ सबब ॼाणाए मोहलत पिण तलब कई आहे। इन ते तव्हां छा चवंदव? छा वधीक मोहलत जी ज़रूरत हुई या मिली सघंदी? ॾिसो, हिकिड़ो त इन में 2-3 शयूं सम्झ में अचनि थियूं पियूं। पहिरियों नंबर त
असां जंहिं क़िस्म जे हालात खे हिन महिल फेस करे रहिया आहियूं लॉ एंड ऑर्डर जे पॉइंट ऑफ व्यू खां, मुंहिंजे ख़्याल में उन में एब्रप्टली जेकॾहिं फौरी तौर ते इलेक्शन में वञिबो बग़ैर उन्हनि हालतुनि ते मुनासिब कंट्रोल हासिल करण जे, त उन जा कुझु नेगेटिव असरात भी थी सघनि था पिया। पर ये हालतूं त गुज़िरियल 5 सालनि खां ख़राब आहिनि वीराणी साहब, त इहे कीअं शायदि दुरुस्त थी सघनि थियूं? यकीनन थी सघनि थियूं जेकॾहिं अज़्म ऐं जेकॾहिं दुरुस्त थी सघनि पियूं त पोइ एतिरो वक़्तु इनखे इन्हनि हालतनि खे कंट्रोल में छो न आंदो वियो? या छा इहो जेको रीज़न आहे त लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल ख़राब आहे? अलॻि डिबेट आहे मुंहिंजे ख़्याल में, इन ते त अलॻि सां जेकॾहिं सबब त इहो ई ॼाणायो आहे न वॾे वज़ीर त हिकिड़ो सबब इहो आहे त लॉ एंड ऑर्डर हिते टारगेट किलिंग बि आहे, हिते गैंग वॉरफेयर बि हले पई, हिते दहशतगर्दी जूं बि वारदातूं थियनि पियूं, पर उहो सिर्फ़ु सिंध जो जे अंदरि इहो मसइलो कोन्हे, बलूचिस्तान में बि खैबर पख्तूनख्वा में बि आहे, ऐं लाहौर में बि तव्हां ॾिठो त उते बि इहे इन क़िस्म जा वाक़ियात थिया। उन खां अलावा मौसम खे बि मद्देनज़र रखियो वेंदो आहे, छाकाणि त पाण वटि त ओॾी महिल सेप्टेंबर ताईं पाणी सारियाल इलाइक़ो जेको आहे उन में पाणी हूंदो आहे तमामु घणो, ऐं रस्ता पेचरा जेके कचा दग आहिनि उहे सभु पाणी में ॿुॾी था वञनि, पब्लिक जे अचण वञण जो बि रस्तो बाक़ी न रहंदो आहे। त इहे सभु शयूं मद्देनज़र रखणियूं थियूं पवनि ताकी वोटर खे सहूलियत थिए ऐं इलेक्शन आराम सां थी सघे। ऐं वरी जॾहिं सियारो तमामु घणो थो थी वञे त उन में लामहला जेके नॉर्दर्न एरियाज़ आहिनि असांजा मथे नॉर्थ में, उते बर्फ़बारी थी वञे, उते वरी साॻी सूरत हाल थिए थी माण्हुनि जे लाइ। त इन मौसम जे लिहाज़ खे बि हर इलेक्शन में मद्देनज़र रखियो वेंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहे ॿ त इम्पॉर्टेंट फैक्टर्स आहिनि। उन खां अलावा छोटा मोटा रीज़न्स ॿिया बि हूंदा, पर बुनियादी तरह सां इन ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ असांजो न आहे। बिल्कुलु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत चाहे थी सिंध जी त असां सिंध जे अंदरि बल्दियाती इंतख़ाबात करायूं, ऐं इहे 3 टियर्स आहिनि। जीअं अव्हांखे ख़बर आहे त क़ौमी सतह ते हुकूमत ठहे, सूबाई सतह ते ठहे ऐं बल्दियाती सतह ते। जॾहिं इहे 3 टियर्स पंहिंजी जाइ ते क़ाइमु थी वञनि था त उन खां पोइ पब्लिक खे पंहिंजे कम कराइण में ऐं पंहिंजे मसइलनि खे हल कराइण में आसानी पैदा थिए थी, ऐं हिकिड़ो डेवल्यूशन ऑफ पावर बि थिए थो। माण्हुनि खे डिस्ट्रिक्ट लेवल ते पंहिंजे इलाइक़नि में, तहसील लेवल ते, यूनियन काउंसिल लेवल ते मसइलनि जे लाइ को हिकिड़ो रस्तो जेको आहे सो उहो मिले थो पियो। त मुंहिंजे ख़्याल में उसूलनि इन ते असांजो को इख़्तिलाफ़ कोन्हे, सिर्फ़ु टाइम जे हिसाब सां असां इहो चाहियो पिए त असांखे थोरो टाइम मिले ताकी हिन हालात खे असां बहितर करे सघूं। अच्छा ज़रा सभु टाइम जे हवाले सां हिकिड़ो जेको रीज़न आहे लॉ एंड ऑर्डर जी अमन अमान जी ख़राब सूरत हाल बि ॼाणायो वियो आहे। जॾहिं त आम चूंडूं सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त आम चूंडूं इन ई सूरत हाल में थियूं, तॾहिं बि अहिड़ी सूरत हाल हुई, छा मकानी चूंडूं इन कंडीशन में नथियूं थी सघनि? ॾिसो, थोरो फ़र्क़ु आहे आम चूंडनि ऐं मकानी चूंडनि जे माहौल में। आम चूंडनि में त वॾा तक थियनि था सूबाई ऐं क़ौमी, ऐं उन में 5-8 माण्हू कैंडिडेट बीहनि था। जॾहिं त बल्दियाती इलेक्शन्स में अवां ॼाणो था त उहे बिल्कुलु नंढियूं नंढियूं सीटूं थियनि थियूं पियूं, ऐं तक़रीबन हर यूनियन काउंसिल में नंढी लेवल ते इलेक्शन थिए थी, डिस्ट्रिक्ट काउंसिल जी लेवल ते नंढी लेवल ते इलेक्शन थिए थी, बिरादरियुनि जी उते इलेक्शन आहे, ऐं क़ौमुनि जी, बिरादरियुनि जी। इहे सभु इशूज़ जेके आहिनि से उहे सभु पोइ फोकस में था अची वञनि। त उन लिहाज़ सां मुंहिंजे ख़्याल में बल्दियाती इलेक्शन जेका आहे उहा क़ौमी ऐं सूबाई इलेक्शन जे मुक़ाबले में वधीक सेंसिटिव थिए थी। त उन जी सेंसिटिविटी खे मद्देनज़र रखंदे बि असांखे वधीक ख़्यालु रखिणो पवंदो लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन खे कंट्रोल रखण जे लाइ। हिकिड़ो फैक्टर इहो बि आहे। अच्छा, जेकॾहिं कराची खां हटी करे ॾिठो वञे त अमन अमान जी सूरत हाल सॼी सिंध में ख़राबु आहे। कराची में बताखोरी आहे, टारगेट किलिंग आहे, त सिंध में वरी अग़वान जो सिलसिलो आहे, ऐं क़त्ल गारतगिरी आहे, बिरादरी क़बीलाई तकरार आहिनि। त सिंध हुकूमत इन ते बि कंट्रोल न करे सघी आहे। जेकॾहिं हिकिड़ो कराची इलाही आबादी जो शहर आहे, मुख़्तलिफ़ जेके आहिनि से माण्हू हिते रहनि था, मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ रहनि था, पर छा जेके सिंध जा नंढा शहर आहिनि, हैदराबाद आहे, सखर आहे, नवाबशाह आहे, जेके ॿिया ज़िला आहिनि, लाड़काणो आहे, उन्हनि ते अमन अमान जी ख़राब सूरत हाल ते कंट्रोल न करण जा कहिड़ा सबब थी सघनि था? अमन अमान जनरली सॼे मुल्क में ख़राबु आहे ऐं काफ़ी वक़्त खां वठी हले पियो। उन जो बुनियादी सबब त इहा क़ौमी सतह ते जेका दहशतगर्दी जी लहर आयल आहे उहो बुनियादी सबब आहे मुल्क जे अंदरि लॉ एंड ऑर्डर ख़राबु थियण जो। उन खां अलावा जीअं मां पाण हिते चयो त कुझु क़बीलाई झेड़ा आहिनि ऐं कुझु बाक़ी क्रिमिनल एक्टिविटीज़ बि आहिनि। त इन ते कोशिश त हर वक़्तु इहा कई वई आहे त कंट्रोल करण लाइ उपाउ वरिता वञनि।
कहिड़ा पावर था आहिनि बजाराणी साहब? इहो त सिंध हुकूमत जी जेको आहे सो नाकामी आहे। गुज़िर 5 सालनि में बि कराची समेत सॼी सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राब हुई ऐं हाणे जेकॾहिं ॿीहर पीपल्स पार्टी जी हुकूमत आई आहे पोइ बि साॻी सूरत हाल आहे। न इंशाल्लाह इन ते वधीक तवजो हाणे ॾिनी वई आहे। गुज़िश्ता 5 सालनि में यकीनन कुझु इहे इन क़िस्म जूं कार्रवायूं बि थींदियूं आयूं आहिनि, पर हिन भेरे इंशाल्लाह इन ते वधीक फोकस बि कयो वियो आहे। उनखे बहितर बनाइण जे लाइ टॉप मोस्ट प्रायोरिटी बि लॉ एंड ऑर्डर खे ॾिनी वई आहे। छाकाणि त इहो असां सम्झूं था पिया त जेसि ताईं लॉ एंड ऑर्डर सूबे जो दुरुस्त कोन हूंदो त बाक़ी डेवलपमेंट ऐं ॿियूं जेके बि पॉज़िटिव क़िस्म जूं एक्टिविटीज़ थियनि थियूं उहे करणु ॾाढो ॾुखियो थो थी वञे पियो। तंहिं करे इंशाल्लाह थोरे वक़्त में हिन में इम्प्रूवमेंट अव्हांखे नज़र ईंदी। ऐं ॿियो हिकिड़ो सेटबैक इहो बि थियो जेको हिते पुलिस में वॾे पैमाने ते जेके तब्दीलियूं आयूं, मिसाल जेके सुप्रीम कोर्ट जे ई ऑर्डर जे तहत जेके प्रमोशन्स आयल हुयूं, आउट ऑफ टर्न प्रमोशन्स हुयूं, अफ़सर वरिता मुख़्तलिफ़ उहिदनि ते, त उन्हनि खे हटायो वियो। हिकिड़ो कुझु वक़्त लाइ हिकिड़ो वैक्यूम चइजे उनखे, या उहा प्रमोशन बि त पीपल्स पार्टी जे दौर में थिया न। मां मञिया थो उन ई दौर में थिया आहिनि, पर ज़ाती तरह सां मां इन जो हामी कोन आहियां, छाकाणि त इहो गुड गवर्नेंस जे उन ब्रैकेट में इहा ॻाल्हि कोन थी अचे पई। गुड गवर्नेंस लाइ त ज़रूरी आहे त हिकिड़े सिस्टम खे फॉलो कजे ऐं उन सिस्टम सां जेकॾहिं हलिबो, रेगुलर प्रमोशन्स थींदियूं ऐं उन्हनि जी बाक़ाइदा कारकर्दगी जी बुनियाद ते जेकॾहिं अफ़सर प्रमोट थींदा ऐं पंहिंजी जाइनि ते वेंदा, भले पुलिस हुजे या कोई बि ॿियो महकमो हुजे, त यकीनन उन जी कारकर्दगी में नुमाया बहितरी नज़र ईंदी। अच्छा, उनखे हाणे दुरुस्त करण जी असां कोशिशि कयूं पिया सिंध। अच्छा, इहा जेका आउट ऑफ प्रमोशन जी ॻाल्हि हली, हिकिड़ो ज़िक्र मां हिते ज़रूरु करणु चाहींदमि त जीअं पुलिस डिपार्टमेंट में तव्हां ॻाल्हि कई, अहिड़ी तरह कराची में वाटर बोर्ड में 80 नंढनि मुलाज़िमनि जो आउट ऑफ टर्न तरक़ियूं थियूं आहिनि। हेठें ग्रेड जे 60 मुलाज़िमनि खे 11हें ग्रेड ऐं सुपरवाइज़र में बणायो वियो आहे। त इहे मुख़्तलिफ़ खातनि में इहे थिए थो। तव्हां सम्झो था अॻियां हली इहे क्राइसिस वधंदा वेंदा, हिकिड़ो खातो ज़ाहिर थियो आहे, उन खां पोइ ॿियो खातो, उन खां पोइ टियों खातो। हाणे जेको सुप्रीम कोर्ट जे जजमेंट खां पोइ त हर महकमे में इन ते अमल जेको आहे सो शुरू थी चुको आहे। जीअं मुंहिंजे महकमे में वर्क्स एंड सर्विसिस में इहो बाक़ाइदगी सां मां इन ते शुरू करे ॾिनो आहे कमु, ऐं हिकिड़ो क्लियर कट इंस्ट्रक्शन्स ॾेई छॾियूं ऐं उन ते जेके बि इहे हुआ माण्हू जेके OPS ते वेठा हुआ या 1 स्टेप अबव चार्ज होल्डर्स हुआ, उन्हनि समूरनि खे असां वापसि कयो आहे ऐं कोशिशि कयूं था त असां मेरिट जी बुनियाद ते हिकिड़े साफ़ शफ़ाफ़ अंदाज़ में। अच्छा, इहे सभु जेके तरक़ियूं थियूं आहिनि पीपल्स पार्टी जे गुज़िरियल 5 सालनि में थियूं आहिनि या हाणे जेके आहिनि मुख़्तलिफ़ इहे खातनि में सभु शयूं ज़ाहिर थियूं आहिनि सुप्रीम कोर्ट जे जजमेंट खां पोइ, जीअं तव्हां चयो, छा पीपल्स पार्टी जी जेका पॉलिसी आहे उहा इहा ई रही? पीपल्स पार्टी त आवाम जी भलाई लाइ, आवाम जे मफ़ाद लाइ कमु कंदड़ पार्टी पाण खे सॾाईंदी आहे। पोइ इन तरह जा जेके मुख़्तलिफ़ खातनि में जेके वाक़िया साम्हूं अचनि था, जेके इशूज़ जेके थियनि था, इन्हनि ते कंट्रोल छो नथो कयो वञे? पहिरीं हिकिड़ी त वज़ाहत इहा मां कयां त गुज़िश्ता 5 सालनि में जेका हुकुमरानी रही आहे हिते, उते सिर्फ़ु पीपल्स पार्टी कोन आई, उन में असां सां गॾु इक़्तिदार त पीपल्स पार्टी वटि हुयो, असांजा पार्टनर्स ॿिया बि शामिल हुया, उन में MQM बि शामिल हुई, उन में फंक्शनल बि असां सां गॾु शामिल हुई। पोइ सभिनी खे ख़ुशि रखण लाइ इन्हनि सां गॾु असां हिकिड़ी हुकुमरानी कई पिया। ऐं जॾहिं तव्हां सभिनी खे गॾु खणी हलंदा आहियो उहो सही आहे, पर जॾहिं तव्हां सभिनी खे गॾु खणी हलंदा आहियो त उन जूं कुझु मजबूरियूं बि थियनि थियूं, उन में कुझु अहिड़ी क़िस्म जूं प्रॉब्लम्स बि थियनि थियूं ऐं कुझु जाइज़ कुझु नाजाइज़ घुरूं जेके आहिनि पार्टनर्स जूं, उन्हनि खे क़बूल बि करिणो थो पए पियो। तव्हां मञो था त कुझु नाजाइज़ घुर्जूं बि उन्हनि जूं पूरियूं थियूं? डेमोक्रेटिक सेटअप में इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, माण्हुनि खे अकोमोडेट करण जे लाइ किथे किथे पोइ आउट ऑफ वे वञिणो पए थो पियो, पर उसूलनि इहे शयूं दुरुस्त कोन्हनि। मां इहा तस्लीम कयां थो, ईअं न थियणु घुरिजे, पर डेमोक्रेटिक सेटअप्स में हर जॻह ते ईअं थींदो आहे। इनशाला हाणे असांजी कोशिशि आहे त असां उन्हनि समूरनि जेके बि ग़लतियूं थियूं आहिनि उनखे असां। पर पीपल्स पार्टी ॿीहर बि जेको तव्हां चयो त कुझु मुफ़ाहिमत वारी सियासत हुई, कुझु ॿियूं पार्टियूं बि हुयूं जिन खे गॾु खणी तव्हां अॻे बि गुज़िरियल 5 सालनि में हुकूमत कई पे। हाणे बि पीपल्स पार्टी जी इहा ई कोशिशि आहे त हिकिड़ी ख़ासि जमात खे पाण सां धुर बनाइण जी, इतिहाद में शामिल करण जी, त ॿीहर तव्हां नथा सम्झो त वरी उहे ई साॻियूं ॻाल्हियूं, उहे ई मजबूरियूं थी वेंदियूं पीपल्स पार्टी जूं, त उन्हनि जूं नाजाइज़ घुर्जूं बि पूरियूं कजनि? इन ते ब्रेक खां पोइ ॻाल्हाईंदासीं बिजाराणी साहब, ब्रेक खां पोइ। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन जी।
ज़रूरी न आहे त पाण उहा ई पॉलिसी अपनायूं जेका गुज़िश्ता 5 सालनि में असांजी हुकूमत जॾहिं त हाणे बि मिनथू त पीपल्स पार्टी करे पई न त असां पीपल्स पार्टी जेकॾहिं कुझु धुरियुनि खे पाण सां गॾाइणु चाहे थी त उहो यकीनन सूबे में लॉ एंड ऑर्डर खे बहितर करण जे लाइ हालात खे बहितर बनाइण जे लाइ हिते हिकिड़ो पीसफुल माहौल क्रिएट करण जे लाइ असां इहा कोशिशि कयूं पिया। उहो त गुज़िरियल 5 सालनि में बि तव्हां इहा कोशिशि कई, तव्हां सां गॾु हुयूं पार्टियूं, कोशिशि त कामयाबु न थी सघी न। इहा सही आहे, पर उनजो पॉज़िटिव साइड बि त तव्हां ॾिसो त हिते उन पैमाने ते का एॾी कराची में तव्हांखे गड़बड़ नज़र कोन आई जेका अॼु खां कुझु साल अॻु में हिते कराची में आम तौर ते थींदियूं हुयूं त सड़कूं बंदि थी वेंदियूं हुयूं, टोटल स्ट्राइक्स थी वेंदियूं हुयूं, स्ट्राइक्स केतिरियूं थियूं गुज़िरियल 5 सालनि में, केतिरा माण्हू मरिया, 11-12 हज़ार खां वधीक माण्हू मरिया ऐं हर रोज़ 10 माण्हू टारगेट करे मारिया वेंदा हुआ। बिल्कुलु मां मञा थो पियो, उहो दहशतगर्दी वारो एलिमेंट, टारगेट किलिंग वारो एलिमेंट पंहिंजी जाइ ते आहे, मगर हू जेके हूंदा हुआ उहे पॉलिटिकली मोटिवेटेड शयूं हूंदियूं हुयूं जंहिंजे करे बाक़ाइदा स्टैंड स्टिल थी वेंदी हुई ऐं सॼी कराची में कारोबार ठप थी वेंदो हुयो। उहे शयूं कारोबार हाणे बि जॾहिं बि स्ट्राइक जी हड़ताल जा सॾ ॾिना विया त सॼो कराची बंदि थी वियो। उहे सभु शयूं हिननि 5 सालनि में नज़र न इन्हनि 5 सालनि में कॾहिं बि अहिड़े स्ट्राइक जी सॾ ते सूरत हाल ईअं न थी जो सॼो शहर बंदि थी वियो हुजे। मां लॉ एंड ऑर्डर खे ऐं पॉलिटिकली मोटिवेटेड एजिटेशन खे ॿिनि खे अलॻि अलॻि ब्रैकेट्स में विझां थो पियो। यकीनन हिते स्ट्राइक्स बि थियूं आहिनि, यकीनन हिते जुलूस बि निकिता आहिनि, जलसा बि थिया आहिनि, इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं आहिनि पंहिंजी पॉलिटिक, पर जेका मां पे ॻाल्हि कई उहा पॉलिटिकल एंगल वारी ॻाल्हि पे कई। लॉ एंड ऑर्डर त हिकिड़ो इशू ई ॿियो आहे, उनजो त बाक़ाइदा उनखे हैंडल करण लाइ वरी उपाउ बि डिफरेंट वरिता वेंदा आहिनि। त उन लिहाज़ खां असांजी कोशिशि आहे त असां पॉलिटिकल हिकिड़ो पीसफुल माहौल रखूं सिंध जे अंदरि, जंहिंसां असां माण्हुनि खे डेवलपमेंट ॾेई सघूं, माण्हुनि जे मसइलनि खे हल करण ते तवजो असां ॾेई सघूं। त उन लाइ लाज़मी आहे त असां हिते हिकिड़ो माहौल जेको आहे उनखे हिकिड़े महदूद यानी पैमाने ते उनखे ख़राबु थियणु न ॾियूं, उनखे लेवल इन लाइ कहिड़ियूं कोशिशूं वरितियूं वेंदियूं? ॾिसो, हिकु त बेसिक जेका शइ आहे उहा आहे त रूल ऑफ लॉ, कानून जी हुकुमरानी जॾहिं बि हूंदी, जिथे बि हूंदी, यकीनन उन सां बहितरी जी तवक़ो करे सघिजी थी पई। त पहिरियों त असांजो स्टेप इनशाला इहो ई हूंदो त सिंध जे अंदरि असां कानून जी हुकुमरानी खे क़ाइमु कयूं। ॿियो, जीअं मां अर्ज़ु कयुमि त असां कोशिशि कंदासीं त जेके पॉलिटिकल धुरियूं आहिनि उन्हनि जो पाण में कन्फ्रंटेशन खे असां हवा न ॾियूं, कन्फ्रंटेशन खे ख़तमु कयूं ऐं बाहमी मफ़ाहमत सां, अफ़ाम तफ़हीम सां, ॻाल्हि ॿोल सां, डायलॉग सां जेके बि मसइला मसाइल आहिनि उन्हनि खे असां हल करण जी। मुजारानी साहब, कहिड़ियूं पॉलिटिकल धुरियूं, कहिड़ियूं जेके आहिनि सियासी पार्टियूं, जॾहिं त हिन वक़्त त अॻु में बि हिकिड़ी मख़सूस धुर तव्हां सां गॾु हुई, हिकिड़ी मख़सूस धुर जे चवण ते जेके आहिनि से फ़ैसिला थींदा रहिया, हाणे बि जेको आहे सो पीपल्स पार्टी हिकिड़ी मख़सूस धुर खे ई तव्हांखे नथो लॻे त राज़ी करण जी कोशिशनि में आहे त उहा सिंध हुकूमत में शामिल? या ख़ुशकिस्मती या बदकिस्मती जेका बि तव्हां चओसि, पर मैंडेट त उन ई पार्टी हिकिड़ी खे मिले थो, अर्बन सिंध जो, ऐं हाणे बि उनखे ई मैंडेट मिलियल आहे। त यकीनन असां चाहींदासीं त रूरल ऐं अर्बन सिंध जो हिकिड़ो मिलाप करे गॾाए असां उन्हनि खे हलूं। सिंध खे असांखे पीसफुल रखिणो आहे त उन मैंडेट जो असांखे एतिराम करिणो पवंदो। सिंध खे पीसफुल रखण जे लाइ उन्हनि खे राज़ी करणु ज़रूरी आहे, तव्हां सम्झो था मजबूरी आहे? ज़रूरी आहे, मजबूरी न आहे, उन खां अलावा बि हलाए सघिजे थी, पर असांजी कोशिशि आहे त असां हिते हिकिड़ो पीसफुल माहौल, पीसफुल पॉलिटिकल माहौल रखूं, जंहिंमें इहे कोशिशूं त अॻु में बि गुज़िरियल 5 सालनि में बि थियूं, पर अहिड़ो माहौल जुड़ी न सघियो। तव्हां सम्झो था हाणे ॿीहर अहिड़ियूं कोशिशूं तव्हांजी पार्टी पारां कयूं थियूं वञनि, सिंध गवर्नमेंट पारां, त इहो कामयाबु थी सघंदो, को पीसफुल माहौल मिली सघंदो? हमेशह चङी तवक़ो रखिजे ऐं इनशाला जॾहिं नियत साफ़ ऐं सुठी हूंदी आहे त उनजा नताइज बि सुठा निकिरंदा आहिनि। अच्छा, सिंध गवर्नमेंट जो इहो बि मौक़िफ़ आहे त बल्दियाती निज़ाम में तरमीमूं करे पोइ चूंडूं करायूं वेंदियूं, कहिड़ियूं तरमीमूं करणु चाहिनि था? इन ते अञा स्पेसिफिकली त का सोच उभरी साम्हूं कोन्हे आई, पर यकीनन इन में इम्प्रूवमेंट जी गुंजाइश मौजूदु आहे ऐं इन में बि असां सभिनी धुरियुनि खे इनशाला ऑन बोर्ड वठी करे अल्टीमेटली सियासी पार्टियुनि सां इन हवाले सां तरमीमनि जे हवाले सां राब्ता थिया, ऑपोजिशन खे बि असां सॼी ऑपोजिशन खे खणी हलंदासीं, जन खे मैंडेट मिलियल आहे सिंध जे अंदरि पब्लिक जो, उन्हनि खे इनशाला उन्हनि जे पॉइंट ऑफ व्यू खे बि ॿुधी उन खां पोइ फ़ैसिलो उहो कबो, हिन में तरमीम उहा कबी, इम्प्रूवमेंट उहा आणिबी जेका पब्लिक जे आम माण्हू जे मफ़ाद में हूंदी, जंहिंसां बल्दियाती निज़ाम
हिकिड़ो बहितर निज़ाम थी करे साम्हूं अचे इंशाअल्लाह। अच्छा, इहा तरमीम अॻु जहिड़ी हूंदियूं जेके तरमीमूं कयूं वेंदियूं जंहिंमें सिंध जा माण्हू सरापा एहतजाज बणिया, एहतजाज कंदा रहिया, रिकॉर्ड कराईंदा रहिया, या सभिनी जमातनि खे एतमाद में वठी सिंध जे अवाम जे मफ़ाद जो बि ख़्यालु रखियो वेंदो? बुनियादी तरह सिंध जे अवाम जो मफ़ाद खे मद्देनज़र रखियो वेंदो ऐं एहतजाज कराइण जो असांखे न को शौक़ु आहे, न असां चाहियूं था त असां अहिड़ो को निज़ाम आणियूं जंहिंसां सिंध में एहतजाज थिए। असांजी त कोशिशि हूंदी त असां उहो निज़ाम हिते राइज कयूं जंहिंसां आम माण्हू जो मसइलो आसानी सां हल थिए, उनजे डोर स्टेप ते हल थिए। उन सिमत में इंशाअल्लाह असां कोशिशूं करे सभिनी जी राय खे मद्देनज़र रखी पोइ फाइनल कोई फ़ैसिलो कयूं। अच्छा, बल्दियाती निज़ाम जेको आहे सो सूबनि जो चैप्टर आहे, सूबाई मामिलो आहे। जॾहिं त सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त सॼे मुल्क में हिकु जहिड़ो बल्दियाती निज़ाम हुजे। तव्हां नथा सम्झो त हर सूबे जूं पंहिंजूं पंहिंजूं कंडीशन्स आहिनि, उन्हनि जी पंहिंजा पंहिंजा मसइला आहिनि, उन हिसाब सां उन्हनि में जेको आहे सो बल्दियाती निज़ाम में उन में तरमीमूं थी सघनि थियूं, या इहो लाज़मी आहे त चइनी सूबनि में हिकु जहिड़ो निज़ाम हुजे? न, एकेडमिकली त इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त असां हर सूबे खे अख़्तियार आहे तो पंहिंजे पंहिंजे सूबे जे हालात खे मद्देनज़र रखी करे पंहिंजो हिकिड़ो बल्दियाती निज़ाम जेको आहे उहो राइज करे। मगर माज़ी में ॾिठो वञे त आम तौर सां असां वटि हमेशह ईअं ई थियो आहे त बल्दियाती निज़ाम सॼे मुल्क में यकसां राइज थींदो आयो आहे माज़ी में। त तारीख़ कुझु ॿियो थी ॿुधाए पई ऐं किताब कुझु ॿियो था ॿुधाइनि पिया, त इन जो इम्तिज़ाज थींदो ऐं उहा ॻाल्हि उभरी साम्हूं ईंदी जेका मुल्क सूबे ऐं अवाम जे मफ़ाद में हूंदी। छा कंहिं ख़ासि धुर जो इंतज़ारु न पियो कयो वञे हुकूमत में शामिलु थियण जे लाइ, त पोइ उनजे शामिलु थियण खां पोइ इन निज़ाम में कुझु तरमीमूं कयूं वेंदियूं? न, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। मुंहिंजे ख़्याल में इहा जेकॾहिं का इम्प्रेशन आहे त मुंहिंजे ख़्याल में इहो दुरुस्त कोन्हे, कंहिंजो इंतज़ारु कोन्हे असांखे। अच्छा, मुख़ालिफ़ धुर में वेठल पार्टियुनि सां बि सलाह मशवरा कया वेंदा या उन्हनि जी मर्ज़ी बि इन में शामिलु हूंदी, या हिकु तरफ़ो ई जेको आहे उन में तरमीमूं? न, यकीनन मां अर्ज़ु कयुमि न त असां ऑपोज़िशन खे बि एतमाद में हिन में वठंदासीं, उन्हनि जे बि व्यू पॉइंट खे असां बिल्कुलु वैल्यू कंदासीं ऐं उनखे जेका बि उन में का जाइज़ ऐं मुनासिब तजवीज़ हूंदी यकीनन उनखे वज़न ॾींदासीं। अच्छा, चूंडूं पोएं दौर में बि न थियूं, गुज़िरियल 5 सालनि में बि न थियूं, देर जे करे लोकल गवर्नमेंट जा केतिरा ई जेके आहिनि से मसइला रोलड़े जो शिकार रहिया, केतिरा ई खाता, ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हेठी सतह ताईं तव्हां ॾिसो त सफ़ाई सुथराई जा कम न थी सघिया, या फंडनि जो जेको मामिलो आहे, तव्हां नथा सम्झो त हिन में जेतिरो देरि थींदी थी वञे ओतिरा मसइला वधंदा था वञनि? इहा बिल्कुलु तव्हांजी ऑब्ज़र्वेशन दुरुस्त आहे। 5 साल पुठियां जेका बल्दियाती इलेक्शन न थी उन में असांजे नंढनि शहरनि ॻोठनि जा मसइला मल्टीप्लाई थिया आहिनि, वधिया आहिनि, उन में का बहितरी कोन आई आहे। उनजो सबबु इहो त को माण्हू उते पब्लिक जे साम्हूं जवाबदेह कोन्हे, उते एडमिनिस्ट्रेटर्स रखिया था वञनि, सरकारी कामोरा रखिया था वञनि, उहे फंड्स पंहिंजी मर्ज़ी सां इस्तेमालु था कनि, कुझु फंड्स उते लॻनि था, कुझु फंड जेके आहिनि से उहे मिसयूज़ थियनि था पिया। हशर इहो आहे जे शहरनि में नालियूं फाटियल आहिनि, रोड रस्ता ख़राबु आहिनि, स्ट्रीट लाइट्स जो हाल ख़राबु आहे ऐं घणनि जायुनि ते त अमले खे पंहिंजी पघार बि कान थी मिले पई। अच्छा, पघार जे हवाले सां सभु बुरायूं जेके आहिनि इहे सिर्फ़ु इन वजह सां थियूं आहिनि जो बल्दियाती इलेक्शन्स कोन थियूं आहिनि। मां इन जो वॾो हामी आहियां त इन सतह ते बल्दियाती सतह ते इलेक्शन्स थियणु घुरिजनि, उते जे माण्हुनि जे ज़िमे इहो कमु लाइणु घुरिजे, उन्हनि जी ज़िमेदारी ॾियणु घुरिजे ताकी उहे पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि जी पाण बहितर ख़िदमत करे सघनि था, उन्हनि जी बहितर तरह सां उहा डेवलपमेंट करे सघनि था पिया। ऐं माज़ी में बि इहो असांजो तजुर्बो रहियो आहे त जॾहिं जॾहिं बल्दियाती इलेक्शन्स थियूं आहिनि त उन दौर जे अंदरि उन सतह ते डेवलपमेंट थी आहे, माण्हुनि जा मसइला हल थिया आहिनि, शहरनि में कुझु इम्प्रूवमेंट आई आहे। ऐं जॾहिं बल्दियाती इदारा वजूद में न हूंदा आहिनि त पोइ इहे सभु मसइला जेके आहिनि से इहे कर खणनि था पिया हुते। अच्छा, मकानी इदारनि जे हवाले सां पघारनि जो मसइलो बि हिकु वॾो इशू रहियो आहे, जाली भर्तियूं त हिकिड़ो अलॻि ई टॉपिक आहे, ऐं उन सां गॾोगॾु जेके आहिनि से मुलाज़िम जेके एहतजाज कंदा रहिया आहिनि गुज़िरियल केतिरे ई अरसे खां पघारूं न मिलण ख़िलाफ़, जॾहिं त सिंध जो वॾो वज़ीर चए थो त पघारनि जो को बि मसइलो कोन्हे, इन ते तव्हां छा चवंदव? हिकु तरफ़ मुलाज़िम मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा कंदा था वञनि, केतिरनि ॾींहंनि ताईं अञा बि मुज़ाहिरा रोज़ मीडिया में रिपोर्ट थियनि था मुख़्तलिफ़ अख़बारनि में। न, इन में बिल्कुलु इन में का ॿराए त थी नथी सघनि त काफ़ी शहरनि जे अंदरि, यानी मां पंहिंजे ज़िलई हेडक्वार्टर कंदकोट जी ॻाल्हि कंदुसि त उते बि असांजे सफ़ाई जे अमले खे पघारूं कोन मिलियूं आहिनि, उहे दाहींदा रहनि था, जॾहिं बि मां वञा थो उते उहे दाहूं कनि था पिया। अहिड़ी तरह सां सिंध जे मुख़्तलिफ़ ॿियनि शहरनि जे अंदरि बि
सीएम साहब जिन बयान खे तव्हां कीअं था ॾिसो, कहिड़े सूबे जी ॻाल्हि था कनि त पघारनि जी का खोट, माना पघारनि जो को मसइलो कोन्हे को? मां सम्झां थो सीएम साहब फंड्स जे हवाले सां शायदि ॻाल्हि कई हूंदी त असां वटि फंड्स अवेलेबल आहिनि, न पघारनि जो को मसइलो कोन्हे, मसइलो कोन्हे, पर बहरहाल जेतिरे क़दुरु पघारनि जे पेमेंट जो तालुक़ु आहे त उहो मसइलो पंहिंजी जाइ ते बिल्कुलु आहे। ऐं बल्दियाती इदारे जे ख़ासि तरह सां जेको सफ़ाई वारो अमलो आहे उन्हनि खे पघारियूं कोन थियूं मिलनि पियूं ऐं उहो फौरी तौर ते मिलणु घुरिजनि। ऐं ताज़ो इन तरह जो बि रिपोर्ट थियो आहे त फंडनि जी मुंतक़िली ते जेको आहे सो इन मामले ते रोलड़े जो शिकार आहे इहो मामलो बि, त कहिड़े निज़ाम तहत जेको आहे फंडनि जी मुंतक़िली थिए त ईद उल फितर ते बि मुलाज़िमनि खे पघारनि जी अदायगी न थी सघंदी? न इनशाला इहा कोशिश करे असां यकीनी बणाईंदासीं त ईद ते इन्हनि मुलाज़िमीन खे पंहिंजूं पघारूं मिलनि, उन्हनि जो जाइज़ हक़ आहे। यकीनन लो पेड मुलाज़िम आहिनि वीचारा, उन्हनि जूं फैमिलियूं आहिनि, ॿार आहिनि, ॿचड़ा आहिनि, पघारूं न मिलंदियूं त आख़िर उहे ईद कीअं मल्हाईंदा? अच्छा बजारण साहब, बल्दियाती निज़ाम सिर्फ़ म्यूनिसिपल सर्विसिस ताईं महदूद हुजणु घुरिजे या डेवलपमेंट या मुख़्तलिफ़ खातनि जा अख़्तियार बि हुन में शामिल थियणु घुरिजनि? इहो हिकिड़ो बैलेंस रखिणो पवंदो आहे। बुनियादी तरह सां त हुननि जो मसइलो हूंदो आहे सफ़ाई सुथराई ऐं छोटी मोटी डेवलपमेंट जेका थिए थी, त उन खे 1979 जे कानून तहत काफ़ी अख़्तियारात फाइनेंशियल बि बल्दियाती इदारनि खे हासिलु आहिनि। पर हाणे उनजो बैलेंस कीअं रखिणो आहे, सिंध सूबाई सतह ते छा अख़्तियारात हूंदा ऐं हेठि छा अख़्तियारात हूंदा, हिकु दफ़ो उनखे वरी नज़रसानी करण जी ज़रूरत आहे ऐं उहा कई वेंदी। कोशिशि कंदासीं त हिकिड़ो इम्तिज़ाज हुजे, हिकिड़ो बैलेंस हुजे, जंहिंसां बुनियादी जेके मसइला आहिनि माण्हुनि जा, छोटा मोटा सफ़ाई जा, शहरनि खे बहितर बनाइण जा, उन हद ताईं त उन्हनि जो हक़ थिए थो पियो, छाकाणि त सूबाई हुकूमत जे वस जी इहा ॻाल्हि कोन्हे त उहे छोटे छोटे शहरनि खे हितां वेही करे उन्हनि खे इम्प्रूव करे सघे। अच्छा, हिकिड़ो आख़िरी सुवाल मां तव्हांखे करणु चाहींदमि त तरमीमूं करण जे हवाले सां जेका वॾे वज़ीर ॻाल्हि कई आहे त इन निज़ाम में तरमीमूं करण जी ज़रूरत आहे, छा इहे तरमीमूं 1979 वारे निज़ाम जे वेझो हूंदियूं या मुशर्रफ वारे नाज़मी निज़ाम जे वेझो हूंदियूं? कहिड़े निज़ाम जे वेझो हूंदियूं पीपल्स पार्टी जो जेको नओं निज़ाम? बुनियादी तरह सां त हिन महिल जेको कानून आहे 79 वारो राइज आहे, त उन कानून खे बुनियाद बनाईंदे उनखे इम्प्रूव करण जी ॻाल्हि कई आहे चीफ मिनिस्टर साहब। ऐं लॉजिकल बि ॻाल्हि इहा ई थी बणिजे त उनखे इम्प्रूव करे सघिजे थो पियो। मुशर्रफ वारे निज़ाम खे या कंहिं ॿिए निज़ाम खे राइज करण जी मां सम्झां थो न का ज़रूरत आहे ऐं न उनखे राइज करण जी का सोच बि आहे। हीउ हिकिड़ो जनरली एक्सेप्टेबल निज़ाम आहे 79 वारो, जंहिंखे सभु सियासी जमातूं क़बूल कनि थियूं पियूं। उन में इम्प्रूवमेंट जी गुंजाइश मौजूदु आहे, उहो इम्प्रूव करे ऐं सिंध में लागू करे सघिजे थो। उन जी बुनियाद ते इंशाल्लाह इंतिखाबात जेके आहिनि से उहे कराया वेंदा। वॾी महिरबानी अव्हां जी, अव्हां टाइम कढी प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु थो थिए, सुभाणे ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।